अक्सर थींदो आहे। अक्सर थींदो आहे। असांजी ई जेके चूंडियल ऐवान आहिनि, मुज़िज़ ऐवान आहिनि ऐं पार्लिमान आहे, 213 रुपए जो डॉलर आहे, अटो घी वञी किथे पहुतो आहे, डीज़ल पेट्रोल किथे पहुतो आहे, माण्हू जेके हीअ आहे पाणी जो मसइलो लॻो पियो आहे, हीअ मसइलो आहे, बीमारियूं अलिफ बे। उते ॻाल्हियूं इहे थियनि पियूं त के ख़वातीन हिक ॿिए जी किरदार कशी कनि पियूं। उते जेको आहे चवनि हीअ करे छॾियो ऐं हीअ करे छॾींदुसि त तूं हीअ करे छॾींदीअं, पोइ फलाण थी वेंदो, पोइ ढमकाण थी वेंदो। जी हा, जहिड़ा वाक़ा सी हिन सूबे जी 5-6 करोड़ जेतिरी बि आबादी आहे उन जा नुमाइंदा आहिनि ऐं तमामु एहतियात सां ॻाल्हायां पियो, सुभाणे उन इस्तेकाक मजरूर न थी पए, नोटिस न अची वञे त बाबा अची पेश थिए ऐं माफ़ी घुरे ऐवान जी, त तमामु मोज़िज़ आहिनि, तमामु सम्झूं आहिनि, तमामु हुननि जो कैलिबर मथे आहे। जी हा, इंटेलेक्ट बि ॾाढो ओह तमामु मथे, मतिलबु सम्झ खां ॿाहिरि आहे। सो लेकिन ॾिसो, आउं इहो सिर्फ़ु चाहियां थो त आउं छाकाणि त मतिलबु आउं छा हर माण्हू चाहे थो त हीअ ऐवान जेके आहिनि इहे मोज़िज़ रहनि ऐं हिन मां माण्हुनि खे पंहिंजे मसइलनि जी हवाले सां हुन सां जुड़ियल रहनि ऐं माण्हुनि खे उत्साह रहे त न हिननि ऐवाननि मां हुननि जा मसइला हल थींदा। पर हीअ ऐवान इररिलेवेंट थींदा वञनि था। जी हा, जी हा, जी हा। माण्हू कुझु ॿियो ॿुधणु हिननि खां कुझु ॿियो सम्झणु चाहिनि था। हिननि वटि का ॿी एजेंडा आहे। जी हा। हुन एजेंडा सां मतिलबु हाणे जेके ख़वातीन विढ़नि पियूं या हू जेको भाई साहब विढ़े पियो चावला साहब या हुननि पारां जेको बि नकवी साहब या फलाणा साहब, सभु साहब आहिनि। मतिलबु आई डोंट नो, माण्हुनि खे लाइ हिकिड़ी ठीकु आहे, हिकिड़ी तफ़री ऐं हिकिड़ो एंटरटेनमेंट त ठीकु आहे, पर जेको माण्हू हींअर सड़ियो वेठो आहे त लोड शेडिंग थिए पई, उनजे बावजूदि हुनखे ख़बर आहे उनजे बिजली जो बिल जेको आहे ॿीण या टीण ते ईंदो, हुन जेका घर में मानी जो मसइलो लॻो पियो आहे, ॿारनि जी सोचे थो त हाणे हिकिड़े ॿार खे आउं कढी ऐं सरकारी स्कूल में कयां छाकाणि तव्हां फीस न भरे सघंदे, हीअ सभु मसइला सोचे पियो ऐं टीवी खोले थो त उते सिंध असेंबली जो एजेंडा पंहिंजो आहे, सिंध जो पंहिंजो एजेंडा आहे, सिंध असेंबली पंहिंजो एजेंडा हलाए थी। सो आई थिंक आई कैन ओनली रिक्वेस्ट, गुज़ारिश करे सघूं था त छो पाण खे इररिलेवेंट छो था कयो माण्हुनि जो इशू।